सुबुधरो मां ख़बर ईंदड़ सुबुधरो वेझो ॻोठ मुड भरिसां दरगाह सैयद सदक शाह जे सैलानी मेले जी ॿिए ॾींहं ते सिंध जी क़दीमी सक़ाफ़त सिंध ऐं पंजाब जे ॿिनि टीमुनि विच में कोॾी कोॾी रांदि जो दिलचस्प मुक़ाबिलो थियो। कोॾी कोॾी रांदि में शानदार कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि शाहनवाज़ मलिक, फौजी इब्रार, ख़ालिक शेर, जानिब उमरानी ऐं ॿियनि रांदीगरनि खे बाई में वेठल मोज़िज़ ऐं शौक़ीननि एडवोकेट वाजिद हुसैन, मोहम्मद इस्माइल, अब्दुल हमीद मेमून, हाजी रांझन मेमून, एडवोकेट रबनवाज़ खोड़ो ऐं ॿियनि रोक नाम ऐं ताड़ियूं वॼाए ख़ूब दाद ॾिनूं। जॾहिं त सख़्त गर्मी सबबि कोॾी कोॾी रांदि में मुक़ाबिले दौरान ज़बरदस्त ज़ोर आज़माई में कामयाबी वक़्तु केतिरा ई शिकस्त खाई करे बेहोश थी विया। मेले में सेठ सूमर चन्नू ऐं रहमत लिक मिठाई जी दुकाननि खे कुंवार जीअं सिंगारे बेहतरीन मुख़्तलिफ़ मिठाइनि जा क़िस्म रखी मेले में आयल शौक़ीननि दुकाननि तां ख़ूब मिठाई खाई सारायो। जॾहिं त कोॾी कोॾी रांदि खां अॻु सैयद हसन शाह ऐं फ़कीर अनवर अली मंगनेजू जी अॻुवाणी में प्यादल दरगाह ते मेहंदी खणी पहुता। आख़िर में सिंध ऐं मुल्क जी अमन ऐं ख़ुशहाली लाइ दुआ घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।